बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। बनवाकिल में हाउ ॾारींदड़ वाक़ियो। वहशी जवाबदार पंहिंजी ज़ाल पुट पोटनि नूंहं ऐं धीअरनि समेत 11 भातियुनि खे ज़बह करे छॾियो। पुलिस कातिल ऐं संदसि 3 पुटनि खे गिरफ़्तार करे वरितो। कैंट थाणे जी हदगोट हालेजवी वेझो जवाबदार वहाबुल्ला ईंदड़ राति देर सां घर में सुतल पंहिंजे ई घर जी 7 औरतुनि ऐं 4 मासूम ॿारनि समेत 11 भातियुनि खे कात सां ज़बह करे क़तल करे छॾियो। जवाबदार पंहिंजी ज़ाल 3 पुटनि 2 पोटनि नूंहं ऐं 4 धीअरनि समेत 11 ॼणनि खे कात सां ज़बह कयो ऐं फ़रार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वरिता, जॾहिं त 11 भातियुनि जे क़तल थियण वारी इतला इलाइक़े में बाह जीअं पखिड़िजी वई ऐं समूरे इलाइक़े में सोग वारी लहर पखिड़िजी वई। मक़तूलीन में मुस्मात हाजियाणी, रुकैयत, नाज़िया, इकरा, सोबिया, अली शेर, महमूद अहसन ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP सखर मूजिब जवाबदार जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। शुराती जांच में साबित थियो आहे त जवाबदार समूरे घर भातियुनि खे नशो ॾेई क़तल कयो आहे। 8 लाश घर जे हिकु कमरे मां, 2 लाश घर जे ॿिए कमरे मां, जॾहिं त 1 लाश अंगण ते पयल हो। जवाबदार कुछ साल अॻु पंहिंजे भाउ खे बि क़तल कयो हो। अहिड़ी ज़ालमानी कार्रवाई बाद जवाबदार वहाबुल्ला पंहिंजे 3 पुटनि हबीबुल्ला, दुर मोहम्मद ऐं हिज़बुल्ला समेत फ़रार थी वियो हो, जन खे आदिलपुर मां गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP मूजिब राति जी मानी जी फॉरेंसिक भी कराई वई आहे। मुंहिंजो नालो वहाबुल्ला आहे। राति जो ईंदड़ आहियां। वेठल ॻोठ हालेजी शरीफ़ जो आहियां। भाइरनि जी अणबणत ऐं उन्हनि जे सदमनि जे करे मां पंहिंजी घरवारी माई रुकियत पाण पुठी ऐं धीअ इकरा उहा बि मां पाण। जैकबाबाद जी अदालत कारह इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़तल कंदड़ जवाबदार खे जनम टीप ऐं 10 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जैकबाबाद जे फर्स्ट एडिशनल सेशन जज ज़ुल्फ़कार अली शेख जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार शहज़ादो कंडराणी ते ज़ाल दीन भाई खे कारह इल्ज़ाम हेठि क़तल करण जो ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद ऐं 10 लाख रुपया औरत जे वारिसनि खे मुआवज़ो ॾियण जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॾंड जी रक़म न भरण ते जवाबदार वधीक 1 साल क़ैद भोगींदो। ॾोहारी 23 मार्च 2019 ते पंहिंजी ज़ाल दीन भाई खे अब्दुल अज़ीज़ सां कारह जो तोहमत मड़े गोलियूं हणी क़तल कयो हो। कराची के इम्कानी तौर वफ़ाक़ हवाले करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कराची, जैकबाबाद, मीरपुर माथेलो, ठठो, शिकारपुर, मटियारी समेत ज़िलनि तोड़े तालका में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जैकबाबाद में पीपल्स पार्टी पारां तालका सदर मीर अली नवाज़ पांवर, UC वाइस चेयरमैन मीर ग़ुलाम रब्बानी टामरी, हारी कमेटी जे डिविजनल सदर दीदार जखरानी, लेडीज़ विंग अॻवान शमा जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़िलई ऑफिस मां हिकु रैली कढी वई। रैली में पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ ज़ैली तंज़ीमुनि, सिपाफ, यूथ, हारी कमेटी, लेडीज़ विंग समेत मर्द तोड़े औरत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं कराची खे इम्कानी तौर वफ़ाक़ हवाले करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मीरपुर माथेलो में पीपल्स पार्टी कारकुननि पारां ज़िला सदर मीर बाबर ख़ान लुंड, यूसुफ भुट्टो, ग़ुलाम नबी वीसर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ठठो में पीपल्स पार्टी पारां ज़िलई सदर सादिक अली मेमण, पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, चेयरमैन ज़िला काउंसिल ग़ुलाम कादिर पलीजो, हमीद पांवर, इम्तियाज़ कुरैशी, तैयद महमूद आलम शाह बुखारी, नजमा शेख, नसरीन पलीजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई ऐं वफ़ाक़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। शिकारपुर में पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर ऐं MNA मीर आबिद हुसैन ख़ान भयो, निघत मंगी, AK लाशारी, रेहाना भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में पीपल्स पार्टी जे कारकुननि हिकु वॾी रैली कढी। जॾहिं त मटियारी में पीपल्स पार्टी ज़िला मटियारी पारां ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी निसार सागर, अब्दुल गनी मेमण, वज़ीर मेमण, लेडीज़ विंग अॻवान शाज़िया अता चांग, फारूक नूह पोटो, जमील मंगवाणो ऐं ग़ुलाम मुर्तज़ा भुट्टो जी अॻवानी में रैली कढी वई। रैली खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इमरान ख़ान इक़्तिदार में ईंदे ई सिंध ते मेरी अखि ॼमाई आहे। कॾहिं सिंधु ते डैम ॾे सिंध खे बंजर करण वारियूं साज़िशूं कयूं पियूं वञनि त वरी कॾहिं कराची कमेटी, कॾहिं गवर्नर राज जूं धमकियूं ऐं हाणे वरी इमरान ख़ान सिंध जे गादी जे हंध ऐं जितां पाकिस्तान ठाहिण जी पहिरीं रिथ मंज़ूर थी उन शहर कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारो ड्रामो शुरू कयो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंध खे पंहिंजी माउ जियां ॾिसूं था ऐं कंहिं बि सूरत में कराची खे वफ़ाक़ हवाले न कयो वेंदो। जेकॾहिं हुकूमत अहिड़ो फ़ैसिलो करण जी ग़लती कई त समूरी सिंध कराची में उथली पवंदी, पोइ उन्हनि खे किथे लिकण जी जाइ बि न मिलंदी। बलूचिस्तान में ईद खां पोइ कोरोना केसिस में वाध। बलूचिस्तान हुकूमत पारां ॻणती ज़ाहिर। तर्जुमान बलूचिस्तान हुकूमत लियाकत शाहवाणी कोयटा में मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो त 12 अगस्त खां पोइ कोरोना केसिस में वाध साम्हूं आई आहे। ईद खां पहिरियां केसिस में वाध जी शरह 4 खां 5 सैकड़ो हुई, पर गुज़िरियल 5 ॾींहंनि में इहा वधी 7 खां 8 सैकड़ो ताईं पहुची चुकी आहे, जेका ॻणती जोगी ॻाल्हि आहे। ॿिए पासे बलूचिस्तान सरकार सेक्रेटरेट में दाख़िले लाइ मास्क पाइण लाज़मी क़रार ॾेई छॾियो आहे।
मीरपुर माथिलो जे ॻोठ वली मोहम्मद कोराई जे ॻोठाणनि जो सेप्को जी नाजाइज़नि ख़िलाफ़ क़ौमी अमन कमेटी यूथ विंग सिंध जे सदर सादुल्ला कोराई ऐं वाहिद बख्श बोज़दार जी अॻवानी में एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु हो त 200 घरनि ते मुश्तमिल ॻोठ में हिकिड़ो ट्रांसफार्मर हुअणु ज़्यादती आहे, जॾहिं त ॻोठ में LT न हुअण सबबि ॻोठाणा पंहिंजे ख़र्च ते ट्रांसफार्मर खां तारूं चिकराइण ते मजबूर आहिनि। वापडा जे आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त ॻोठ वली मोहम्मद कोराई खे सहूलत ॾिनी। डेप्यूटी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो पारां पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण खां इनकार कंदड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा। ॻोठाणनि खे पंहिंजे ॿारनि खे फुड़ा पीआरण लाइ राज़ी करे 100 खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव वारा फुड़ा पीआरिया विया, जॾहिं त सईदाबाद में 30 खां वधीक इनकारी ॿारनि खे पोलियो खां बचाव वारा फुड़ा पीआरिया विया। इन मौक़े ते DHO डॉक्टर यार मोहम्मद कोसो, मुख्तियारकार एडिशनल डेप्यूटी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर हाला, असिस्टेंट डायरेक्टर PNT समेत ॿिया अमलदार मौजूद। DC जो चवणु हो त हिन मुआशरे जे हर फ़र्द खे पोलियो मुहिम खे कामयाब बणाए पंहिंजे ॿारनि खे माज़ूर थियण खां बचाइण में किरदार अदा करणु घुरिजे। बलोचिस्तान जे सूबाई वज़ीरनि पारां गुज़िरियल हुकूमतनि जी भेट में बहितर कारकर्दगी जी दावा। सूबाई वज़ीरनि कोयटा में ब्रीफिंग दौरान चयो त बलोचिस्तान हुकूमत गुज़िरियल 2 सालनि में गुड गवर्नेंस साबित थी आहे। पहिरों भेरो गुड गवर्नेंस सां गॾोगॾु करप्शन जे ख़ात्मे लाइ बि अहम क़दम खयां विया आहिनि। तरक़ियाती मंसूबनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं उन मां 2500 कूड़ियूं स्कीमूं ऐं इनफ़रादी मंसूबनि खे बि PSDP मां कढियो वियो आहे। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।